अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों की आयो उम्मीद तो खुश होंदो तबीयत बबियत ठीक होंदी जी। असी सोप सीरियल रियासत के सेट ते आयूँ जो KTN ते एयर थींदो पहिरें स्पेल जी रिकॉर्डिंग क्यों पिया। सोप सीरियल रियासत बाबत तव्हांखे जेका अपडेट मिलंदी उहा खजू ऑफिशियल ते मिलंदी। असां सां गॾु मेकअप आर्टिस्ट असांजो शेज़ी कीअं कुछ ठीक ठाक मज़े में तबीयत कीअं अथई ॾाढी सुठी आहे ठीक ठाक आहे। हुन खां पोइ असांजी दबंग आर्टिस्ट हिन ड्रामे जी जेका हीरोइन आहे जेका हैदराबाद खां कई आई आहे नेहा। नेहा सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। कीअं आहियो नेहा? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अलहमदुल्ला। कीअं अथव तबीयत? तबियत हले पई। अच्छा ड्रामो इहा मुंहिंजो पहिरियों आहे हा माना सिंधी। ॾिसो इहो व्यूवर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो मूंखे वॾो एज़ाज़ु हूंदो आहे जेके बि तक़रीबन आर्टिस्ट आहिनि सिंधी पहिरियों ड्रामो मुंहिंजी डायरेक्शन में कंदियूं आहिनि। मूंखे एज़ाज़ु आहे त सिंधी मीडिया जी दबंग आर्टिस्ट ऐं इंशाल्लाह हिन ड्रामे खां पोइ मिड़े पोइ पारत तो सुञाण जो साईं मशहूरु थी वञे। अच्छा कीअं थो लॻे? अञा पाण कमु त न कयो आहे तव्हांजो मेकअप तो थिए असांजो माहौल ऐं टीम मां इहो वरी शाम जो वीडियो ठाहींदासीं कमु करण खां पोइ ख़बर पवंदी। तव्हां हिन वक़्तु रियासत जे सेट ते आहियो तव्हांखे अलाह ख़ुशि कंदो आबाद हूंदो सदाईं। शेज़ी ओके बस आखिरी स्टेप आहे मस्कार रह चुके हो ठीकु आहे। हीअ शेज़ी पंहिंजी रोज़ी सां लॻो पियो आहे दुकानु खुलियल आहे शेज़ी जो।